ओम शांति नारायण बाबा की याद करना सी महात्मा द्रौपदी के व्यक्तियां निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल हो जो बाबा की बुधाए शुरू। ओम शांति। जो मिठे मिठे श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा सवंदा मिठे मिठे बार बाबा चईं कि असांखे हाणे माण्हू गुरु शो कंदो ऐं गुरु जे अॻियां मथो शो झुकाईंदो। दुनिया में माण्हू गुरु कंदा आहिनि ऐं गुरु जे अॻियां मथो बि टेकंदा आहिनि। चईंदा आहिनि गुरु त करणो खपे। जो सोचता है गुरु गति सदगति देंगे, गुरु मुक्ति की राह दिखाएंगे, मुक्ति धाम पहुंचाएंगे। हाणे बाबा चवंदा गति सदगति ॾियण वारो त परमात्मा है। सर्व गुरुअनि जो भी गुरु त हिकु सतगुरु निराकार परमात्मा है। पोइ ये देहदारी गुरु माण्हू छो कंदा आहिनि? भई गुरु कीअं कॾहिं चइबो? जॾहिं कोई कंहिंखे राह ॾेखारे, जॾहिं कोई कंहिंखे सुठी सम्झ ॾे ऐं हुनजी सम्झ ते हले त हुनजे जीवन में सुख शांति कीअं थींदो न। त कई बार माण्हू चईंदा आहिनि कि असांखे हिन इहा राय ॾिनी जिसां असांजो जीवन ठही वियो। त सोचदा आहिनि इहा असांजी गुरु आहे। कॾहिं पति बि चईंदो न असांजी गुरु इहा आहे, जो हुनजे चए ते हलंदा आहिनि त कमु ठीकु थी वेंदो। कॾहिं पत्नी खे चईंदा आहिनि तव्हांजो गुरु इहो अथव त बि ॿिया गुरु कंदा आहिनि। पर असल में गुरु अर्थात जो असांखे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारे। हिन दुनिया में कोई तव्हांखे अहिड़ी राह ॾेखारींदो जंहिंसां तव्हां जीवन में थोरो सुख शांति पाईंदव, उहो त ठीकु आहे। लेकिन असल में जो सच्चो गुरु हूंदो न, उहो असांखे जीवन में असांजो मुक्ति धाम जेको मथे घर आहे, हुन घर जी राह ॾेखारींदो बि। असां चऊं था न असां मथे रहंदा आहियूं, मथां खां आया आहियूं। लेकिन मथे किथे रहंदा आहियूं? असां कंहिंजा ॿार आहियूं, मथे कीअं वेंदासीं? मथे कंहिंखे वञिणो आहे, छो वञिणो आहे? मथां जो रास्तो छा आहे, हुनजो नाम छा आहे? त अॼु ताईं कंहिं बि देहदारी गुरु तव्हांखे मथे वञण जो रास्तो ॿुधाए अथई? चईंदा आहिनि गुरु मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदो, असांखे मुक्ति ॾियाराईंदो। लेकिन अॼु अगरि कंहिंजो देहदारी गुरु शरीर छॾे थो छॾे, उहो पंहिंजे शिष्यनि खे वठी थो वञे। ऐं कॾहिं तव्हांखे गुरु ॿुधायो अथई कि मां कीअं साधना कंदो? तव्हांखे उहो सिखायो अथई? अगरि तव्हांजी गुरु तव्हांखे उहो सिखाए पोइ त तव्हांखे बसि सिखी वरितो, पोइ त घर वेठे ई अभ्यास करो। लेकिन ये जेका भी देहदारी गुरु संत सन्यासी आहिनि, इहे खुदि ई मथां जी राह न ॼाणदा आहिनि। त हिकु परमात्मा सतगुरु ई हिते अची करे असांखे यथार्थ मुक्ति ऐं जीवन मुक्ति जी राह ॾेखारींदो। मुक्ति अर्थात आत्मा जनम मरण जे चक्कर खां परे शांति की दुनिया में मथे रहे। मथे किथे आहे मुक्ति धाम? हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारे सूर्यनि खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे ओ निराकारी दुनिया आहे, जाते सभु निराकारी रूप में रहंदा आहिनि। हिकु उल्टे वृक्ष जे माथे पहिरियों परमात्मा रहंदो आहे, पोइ सभु आत्मायूं रहंदियूं। त इहे रास्तो असांखे कीअं ॿुधायो? छो त इहे रास्तो स्वयं परमात्मा ई ॿुधाए सघंदो आहे। जॾहिं उहो मथां खां हेठि लहे, इहे शरीर में अवतरित थिए ऐं असांखे हुतां जो रास्तो ॿुधाईंदो, पोइ चईंदो हाणे बुद्धि ओॾे लॻाए। भई अगरि कंहिं वैष्णो देवी हरिद्वार अमृतसर न ॾिठो आहे, लेकिन कोई हुनखे ॿुधाए
कि हीअं वञिबो आहे, पोइ हुते हीअं आहे, हुते हीअं आहे, ये कमरो आहे, हुते हीअं सभु कुझु आहे, पोइ हिते मथो टेकबो आहे। त जीअं हू ॿुधाईंदो वेंदो आहे त हुन माण्हू खे लॻंदो आहे हा मां हुते पहुची वियुमि। ईअं ई परमात्मा चए थो हुन परम धाम जे हिन अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहिनि, लेकिन असांखे भॻवान ॿुधाए अथई कि भई ये सृष्टि आहे, हिन सृष्टि जे मथां असांखे चांद तारा ॾेखारे मिलनि था। हिन चांद तारे खां परे हिकु फ़रिश्तनि जी दुनिया आहे, जाते लाइट जा फ़रिश्ता रहंदा आहिनि। उन खां परे हिकु निराकारी दुनिया आहे, जाते सब आत्मायूं निराकार रूप में हिकु उल्टे वृक्ष के रूप में रहंदा आहिनि। ये वृक्ष हेठि सिधो रखो त हेठि पहिरियों धरती में बीज, पोइ जड़ियूं, पोइ तनो, पोइ टाल टालियो, ऐं हुनखे उल्टो करे छॾियो त बीज मथे थी वेंदो, पोइ जड़ियूं, पोइ तनो, पोइ टाल टालियो। त इहे असां उल्टे वृक्ष जे रूप में मथे रहंदा आहियूं। त इहे असांखे परमात्मा ॿुधाए थी छो उल्टो वृक्ष छो, ताकी मथे मथे शिव बाबा बीज अचे परमात्मा। त मथे बीज आहे न मनुष्य सृष्टि जो बीज, त बीज चईंदे न भॻवान किथे रहंदो आहे, मथे रहंदो। त मथे कंदा त अगरि मथे सिधे वृक्ष जे रूप में रहंदासीं त पहिरियों त ॿिया धर्म वारी आत्माएं अची वेंदियूं। त मथे उल्टे वृक्ष जे रूप में असां छो रहंदा आहियूं, ताकी मथे मथे पहिरियों शिव बाबा परमात्मा अचे। त असांखे पंहिंजो बुद्धि योग मथे लॻाइणो आहे। मां हुन वृक्ष में कहिड़ी जॻह ते वेठी आहियां, बीज परमात्मा सां गॾु आहियां, तने में आहियां या परे आहियां, टाल टालनि में आहियां। जिते तव्हांखे जॻह सुठी लॻे थी होॾे वञी वेही रहो, उते परमात्मा खे यादि करो, मुंहिंजो बाबा मूंखे उते, मां पंहिंजो परमात्मा सां मिलण वञा थी। हाणे मां मथे परम धाम में शिव बाबा वटि निराकार रूप में किरनियूं थी वठां। ईअं असांखे इहा मुक्ति धाम, उते असां आत्मायूं बेकार जो कमु थी वञे, कुझु कमु न आहे त बुद्धि द्वारा मथे पहुची वञो, थोड़ी देर पंहिंजे घर में शांति में रही अचो, पोइ वापसि हेठि अचो, वापसि कमु करो। त ये राह असांखे परमात्मा ई ॿुधाईंदो। त गुरु असांजो मुक्ति धाम जी राह ॾेखारे, सच गुरु परमात्मा थियो न, ऐं असांखे जीवन मुक्ति जी राह बि ॾेखारींदो। बाबा चईंदो आहे कि तव्हां हाणे असां में कहिड़ा अवगुण आहिनि, आसुरी अवगुण आहिनि, असुरनि जा ई कम करूं था न सॼो ॾींहुं, काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जे वश थी करे अगरि असां सॼो ॾींहुं कमु करूं था त असां कीअं वांगुरु कमु करूं था, असुरनि वांगुरु। असुरनि वांगुरु कमु थी वियो। लेकिन हाणे अगरि असांखे जीवन मुक्ति अर्थात जीवन भी जियो लेकिन सुख शांति हुजे, दुख अशांति जो नामो निशान हुजे। ये न दुख के भी सुख में सुख समझो न, अहिड़ी दुनिया हुई न सृष्टि ते जाते दुख अशांति हुई न, जाते सदा सुख शांति खुशी हुई। हुन दुनिया में हलण जे लाइ, पंहिंजे जीवन में सुख शांति लाइण जे लाइ बाबा चए थो ये ॿी कोई अहिड़ी दुनिया न आहे। असां जॾहिं हिन सृष्टि ते रहंदे हुए काम, क्रोध, लोभ, अहंकार जे वश थी करे कर्म न करे असां अगरि सुठे गुण ऐं शक्ति जो परमात्मा असांखे ॾे थो उन्हनि खे यूज़ करे कर्म कंदासीं त असांजो जीवन सुख शांति बाबा थी वेंदो। ये थी वई जीवन मुक्ति पाइण जो रास्तो। अगरि तव्हांखे जीवन में रहंदे दुख शांति सां मुक्त रहणो आहे त पहिरियों खुद में ज्ञान गुणनि शक्तियुनि जी धारणा करो, पहिरियों खुद खे परिवर्तन करो, पहिरियों खुद सॼो ॾींहुं चेक करो। मां अॼु सॼो ॾींहुं काम, विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जे वश थी करे कोई कमु कयो न कयो त तव्हांजे जीवन में सुख शांति अचे। इहे त आहे जीवन मुक्ति जी राह जेकी ॾेखारींदा आहिनि,
ये तो सतगुरु असांखे राह ॾेखारींदो, पोइ हुनजे लाइ शक्ति बि ॾींदो आहे ताकि असां घर गृहस्थी में रही के हिक ॿिए खे ॾिसजे हुए बि रीस न करूं, ईर्षा न करूं, नफ़रत न करूं, घृणा न करूं, विकारनि जे वश थी करे कर्म न करूं, हुनजे लाइ शक्ति बि ॾींदो। त ये मुक्ति, जीवन मुक्ति जी राह परमात्मा सतगुरु असांखे ॾेखारींदो। बाबा जी तो माण्हू ॾिसो गुरुअनि जो माण्हू मथो था टेकनि, छो गुरुअनि जे अॻियां सर झुकाईंदा आहिनि? उहो बि इंसान आहे, तव्हां बि इंसान आहे, फर्क़ु छा आहे? अॼु गुरु कीअं थो ठहे माण्हू? सिर्फ़ु हिकु काम विकार खे छॾियो अथनि, हिन जो मतिलब ये विकार ही ख़राब आहे। अॼु ॾिसो उहो बि इंसान आहिनि, तव्हां बि इंसान आहियो, बसि उन्हनि पंहिंजा कपिड़ा बदिली करे छॾिया, तव्हां घर वारा कपिड़ा पाए वेठा आहियो दुनियादारी। लेकिन कपिड़नि सां त कुझु न थींदो आहे न, ॿियो उन्हनि छा बदिली कयो? उन्हनि काम विकार छॾियो अथनि, लेकिन ॿिया विकार त आहिनि। क्रोध बि हूंदो आहे उन्हनि में, लोभ बि आहे, अहंकार त भरियल ई आहे सभिनि गुरुअनि में। कॾहिं त मां वॾो, ये नंढो, अहंकार त आहे। चलो ॿियो कंहिंजो न, पंहिंजे ज्ञान जो त अहंकार हूंदो ई आहे, मां सही। कोई गुरु चईंदो न मां ग़लति, तव्हां सही। भले चए हा ठीकु आहे, तव्हां बि तव्हांजी सम्झ अनुसार तव्हां ईअं था चओ, असां ईअं था चऊं। लेकिन अगरि अॼु ॾिसो के गुरुअ में इहा बुरी दृष्टि बि हूंदी आहे, ॾाढी माण्हू कहानी बि ॿुधी आहे। त बाबा चवनि था कि माण्हू तव्हां सम्झो कि हुननि में असां में छा डिफरेंस आहे, उहो पवित्रता रहो। त मतलब काम विकार बुरो आहे न, गीता में बि आहे। त हुनखे छॾण सां असां बि परमात्मा सां जुड़ी सघंदा आहियूं। सभिनि खां मुख्य ॻाल्हि आहे भगवान सां प्राप्ति करण जे लाइ ये काम विकार छॾणो पवंदो। क्रोध लोभ मोह अहंकार भी छॾणो पवंदो आहे, लेकिन पहिरियों इनखे कढियो न, उहो बि धीरे धीरे थधा थी वेंदा। त गुरु अर्थात जो पवित्र रहे, जो शुद्ध रहे, जंहिंमें कोई भी विकार न हुजे। अॼुकल्ह जी दुनिया जा जेका गुरु आहिनि या अधु गुरु आहिनि, मतलब पूरा गुरु न आहिनि, थोड़ो थोड़ो तप कंदा आहिनि, विकार शुद्ध आहिनि, त हिननि खे बि भगवान तो शक्ति ॾींदो आहे, छो कि तव्हांखे ॾियनि था, तव्हांजे लाइ तप करनि था, त ॾींदो त सही हुनखे। लेकिन परमात्मा सत गुरु असांखे चईंदो आहे कि भई तव्हां अगरि मां जीअं चवां तो हूअं हलो, कोई भी विकार बुराई जी, कोई भी विकार भी न हुजे, बुराई भी न हुजे, अहिड़ी आत्मा गुरु चइण लाइक़ थींदी। ॿियो उहा आत्मा मुक्ति, जीवन मुक्ति, जो परमात्मा असांखे रास्तो ॿुधाए थो, जो परमात्मा असांखे ज्ञान ॿुधाए थो कि मुक्ति कीअं प्राप्त थींदी आहे, जीवन मुक्ति, उन ते खुद भी हले, ॿियनि खे भी हलाए, त उनखे तव्हां गुरु चई सघंदा आहियो। भई गुरु अर्थात जेके असांजे जीवन में असांखे राह ॾेखारे, सुख शांति सां रहण सिखाए। अॼु ॾिसो एॾा सारा देहधारी गुरु आहिनि, उहे खुद त पवित्र रहंदा आहिनि ऐं उहे ॿियनि जी शादियूं कराईंदा आहिनि, शादी कराईंदा आहिनि। छा गुरु में एतिरी शक्ति आहे कि विकार खां छुड़ाए सघे? न, ईशू जी खुद ही विकारनि सां लॻी करे गृहस्थी छॾे वया आहिनि, पोइ शादी छो था कराइनि? जॾहिं काम विकार सां नथा छुड़ाए सघनि, काम क्रोध लोभ अहंकार सां, त शादियूं भी न कराइण खपनि, छो कि पतो आहे ये काम विकार ही महाशत्रु आहे, ये ही जन जन्मांतर दुख जो कारण आहे। लेकिन अॼुकल्ह जा गुरु जो खुद खे माण्हू जेके गुरु सम्झी वेठो आहे, हुनमें एतिरी शक्ति न आहे कि वो पंहिंजे फॉलोअर्स खे ईअं चई सघे, हुननि खे शक्ति ॾेई सघे। त सच्चा गुरु त न थिया न उहो, लेकिन परमात्मा हिकु अहिड़ो सच्चो सतगुरु आहे, तॾहिं हुनखे सतगुरु चईंदा आहिनि। देहधारी गुरुअनि खे गुरु चईंदा आहिनि, लेकिन परमात्मा खे सतगुरु छो चईंदा आहिनि?
छोकी उहो असांखे सच ॿुधाईंदो अची करे। उहो असांजो एतिरो सुठो माउ बि आहे, पीउ बि आहे, असांजो सतगुरू बि आहे, जो असांखे चवंदो ॿार इहे विकार ई तव्हांजी दुख जी मूल जड़ अथव। इनखे छॾो, मां तव्हांजे लाइ अहिड़ी दुनिया थो ठाहियां जाते इहे विकार हूंदो न, ऐं तव्हांजी गृहस्थी बि हलंदी, तव्हां ॿार बि पैदा कंदो। त सचो गुरू उहो ई थियो न। ऐं इहो सचो सतगुरू जेको परमात्मा आहे, इहे असांखे जॾहिं वेंदो न, हिन समय त इहे सृष्टि ते आयल आहे, लेकिन जॾहिं वेंदा त सभिनि खे साथ वठी वेंदा। कोई गुरू आहे जो पंहिंजे शिष्यनि खे साथ वठी वेंदा। माण्हू चवनि था असां गुरू कया आहिनि, गुरू असांखे मुक्ति जी राह ॾेखारींदो, लेकिन कल्ह वो गुरू शरीर छॾे छॾियो त तव्हांखे साथ वठी हलंदो? वो त वियो शरीर छॾे, उहो त अलाए चईं ज्योति जोत में समाइजी वियो, अलाए काॾे हो। अगरि हुनजी आत्मा वॾी जोत परमात्मा में समाइजी वई, पोइ त हुनजा श्राद्ध वर्तियूं बि न करणी खपनि, पोइ त आत्मा जो नामो निशान ई ख़तम थी वञणो खपे न। अगरि कोई आत्मा परम ज्योति में समाइजी वई, ब्रह्म में लीन थी वई, पोइ त हुन आत्मा जो अस्तित्व ई ख़तम थी वियो। पोइ हुनखे असां छो पिया यादि करूं? उहो थोरी परमात्मा मां वापसि ईंदी, ब्रह्म तत्व मां वापसि ईंदी ऐं असांजा भोग स्वीकार कंदी। पोइ त ख़तम, ॻाल्हि ई ख़तम, कोई हुयो न हुयो पतो ई न हुयो। पोइ त दुनिया में इहे जेका बि माण्हू गुरू ठही वेठा आहिनि संस्था कढी, पोइ त हिननि जी संस्था अञा ताईं बंदि थी वई हुजणी खपे, छोकी जेका गुरू विया उहो त ब्रह्म में लीन थी विया। पोइ हिननि जी संस्था खे केरु थो ॿुधाए? न, उहो ई आत्मा पोइ हिन दुनिया में ॿियो शरीर वठी करे पंहिंजी संस्था खे अॻियां वधाईंदी आहे। अॼु जेको माण्हू, जेके आत्मा में जो कम जो संस्कार आहिनि, हाणे उहो त हुनखे ई पतो न छा छा कीअं कीअं कबो। ऐं उहो शरीर छॾे हली वई, पोइ हुनजो कमु कीअं वधंदो? उहो आत्मा वापसि पंहिंजो ॿियो शरीर वठी करे हुन कम में लॻी वेंदी आहे। तॾहिं त हिन करे ॾिसो नंढा नंढा ॿार बि ग्रंथ शास्त्र कंठ था करे वठनि, नंढा नंढा ॿार बि खे बि वैराग्य अची वेंदो आहे त संन्यास वठी वठंदा आहिनि। कीअं भई तव्हांजे ॿारनि खे नथो थिए, उन ॿार खे कीअं थिए? छोकी पिछले जन्मनि जा संस्कार हूंदा आहिनि, संस्कार माण्हू खे उते खींचदा आहिनि। हाणे कोई कोई माण्हू चईंदो बचपन खां ई मूंखे त लड़ाई में वञणो आहे, कोई चईंदो न मूंखे त इएं करणो, कोई चईंदो न मूंखे त इएं करणो, कोई चईंदो न मूंखे त डॉक्टर ठहणो। त अगरि बचपन खां ई हुनखे इंट्रस्ट अथस हुन ॻाल्हि में उहो होशियार बि आहे, हिकु त इनो सिर्फ़ु शौक़ु आहे, लेकिन हुन ॻाल्हि में उहो होशियार बि आहे। जेका नंढा ॿार हूंदा आहिनि उहे ग्रंथ शास्त्र कंठ बि करे वठंदा आहिनि। हिकु त ईंदो आहे इंट्रस्ट, लेकिन उहो कंठ करे ॿियनि खे ॿुधाईंदा त मतिलबु उन्हनि में उहो पिछले जन्मनि जो संस्कार आहे। त बाबा चए थो की मां अहिड़ो सच्चो सतगुरू आहियां जो जॾहिं मां वेंदमि त तव्हां सभिनि खे पाण सां गॾु मथे वठी वेंदमि। त गुरू अर्थात असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जी राह ॾेखारे, अर्थात हुनजो यथार्थ अर्थ ॿुधाए, हुनजे लाइ पुरुषार्थ थी करे। मुक्ति अर्थात जीवन में सदा शांत में, मथे शांति में रहूं। लेकिन असांखे भले असां मथे रहण चाहियूं था शांति में, लेकिन जास्ती समय न रही, हिकु जनम जरूर अचणो ई पवंदो हिन सृष्टि ते। त जेका सुठो सुख में अचूं, छोकी आत्मा पाठधारी है। और तव्हां हिन दुनिया में भी रहंदे हुए थोड़ो समय जॾहिं बि तव्हां फ्री थी वेंदा आहियो न, खुद खे सम्झो हाणे मां आत्मा परमधाम निवासी, हाणे मां मथे पंहिंजे बाप वटि परमधाम में वञां थी। आत्मा निकिरंदी न, लेकिन सिर्फ़ असांजी बुद्धि बल द्वारा असां मथे अची। हाणे तव्हां बुद्धि बल द्वारा वैष्णो देवी अमृतसर वञी सघंदा आहियो न, हाणे तव्हांखे हुनजो अनुभव थी सघंदो आहे न।
उहे असां हिते वेठे वेठे मथां जो अनुभव करूं, जी मां मथे परमात्मा सां गॾु शांति में वेठी आहियां। पोइ वापसि कमु हुजे, पोइ वापसि हेठि जो वापसि कमु करो, पोइ वापसि मथे हली वञो। हीअं असांखे बाबा ॿिन्हिनि जी रास्तो ॿुधाए करे असांखे वरतो ॾींदो ऐं असांखे पोइ जीवन में सदा सुख शांति सां कीअं रहो, हुनजे लाइ ज्ञान बि ॾींदो आहे, गुण बि ॾींदो आहे, शक्ति बि ॾींदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिखी लॻे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभे रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बाप जे ॾिनल खज़ाने खे मनन करे पंहिंजो ठाहिण वारा सदा हर्षित ऐं निश्चिंत ठहनि। जेतिरो जेतिरो सां बाबा जो जेको ज्ञान असांखे मिलियो आहे न, हुनखे मनन कंदासीं, हुनजो सिमरन कंदासीं, ओतिरो ओतिरो न उहो ज्ञान असांजो थींदो वेंदो। जे माण्हू जेका सत्संग कीर्तन ॿुधाईंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, जेको बि उहो ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहिनि हुनजे बारे में वीचार कंदा आहिनि। भई माण्हू खे सॼो ॾींहुं छा करो, घर जो कमु थी वियो, हुन खां पोइ माण्हू छा करे, पोइ चवंदा आहिनि थोरो टीवी पढ़। न, हुन समय जो तव्हां पढ़ियो था हुनखे मनन करो। ज़रूरी थोरी सुबुह जो ई मनन कबो आहे, सनानु करण खां पोइ बस हिकु बार ई हिकु कॉपी ठाहियो या उहा कोई पुस्तक, भॻवान थोरी आहे। जीअं ॿार आहे, अगरि ॿार चए मुंहिंजे किताब इहा, हुननि खे बसि बैग में कपिड़ा लपेटे करे बैग में रखी छॾिया, बि न बसि हिनखे हिकु बार स्कूल में पढ़बो आहे, बसि बाक़ी न, हिनखे न करो, सनानु करे लॻाइबो किताबनि खे। किताब त माण्हू हेॾे होॾे खणी करे पढ़ंदा। ईअं बि असांजा जीवन में सुठी शिक्षा धारण करण जा किताब ई त आहिनि। तव्हां सॼो ॾींहुं चलो सुबुह जो पढ़ियो, जॾहिं बि फ्री वेठा आहियो तो माण्हू चलो ठीकु आहे हथ धोई करे खणो, लेकिन खणी करे पोइ हुनजो अर्थ कढो न, वेही करे भले लेटे लेटे ई कढो। अॼुकल्ह त मोबाइलनि में बि आहिनि, हुनजो फोटो खीचे छॾो या कॉपी में लिखो, भई हिन इहो पॉइंट सुठो, अॼु मैं हिन जे बारे में वीचार करो। पोइ वीचार करो, फालतू ॻाल्हियुनि जो वीचार करो था। फ्री वेठा हुयासीं त इहा ॻाल्हि यादि थी, हा हुनजी कीअं कीअं हिक ॿिए सां मिलंदा हुआ, त न कहिड़ी कहिड़ी पुराणी फालतू जी बासी ॻाल्हियुनि जो वीचार कंदा, डिस्कशन कंदा, जो चिल्लाईंदा, पोइ चिल्लाए चिल्लाए करे त लड़ी बि वेंदा। कोई माण्हू मिलंदो न त माण्हू चवंदा तव्हां गॾु न वेहींदा करो, तव्हां लड़दा आहियो, ॻाल्हाईंदा न करो। छो फालतू ॻाल्हियुनि जो वीचार था करो। ॿार खां माउ पीउ पुछे थो छा पढ़ी आहे, त तव्हां बि हिक ॿिए खे ॿुधायो न, अॼु असां छा सुठी शिक्षा धारण कई, छा अॼु असां इहो ॿुधियो, सुठी ॻाल्हि इहा ॿुधी, हुनजे बारे में मनन करो, हुनखे जीवन में कीअं लाए, त छा थींदो, परमात्मा जो खज़ानो असांजो थी वेंदो। त असां हुनखे अनुभव कंदासीं, जीवन में लाईंदासीं, त हिक ॿिए खे ॿुधाईंदासीं, त जीअं त उहो असांजी माण्हू चवंदा न, हा हुन भाई साहिब ईअं ॿुधाई, हुन संत ईअं ॿुधाई, हुननि त ग्रंथ शास्त्रनि में पढ़ियो हूंदो, लेकिन हुननि वीचार करे तव्हांखे ॿुधायो त जीअं उहो हुननि चयो थी, उहो हुननि जो ॾिनल ज्ञान। ईअं असां बि कोई बि सुठी ॻाल्हि ॿुधूं था, पढ़ूं था, त हुनखे मनन कंदासीं, हिक ॿिए खे ॿुधाईंदासीं, त जीअं त उहा हिकु हिकु ज्ञान जो खज़ानो असांजो थी वेंदो। लोग न स्वपरिवर्तक उहो आहे जंहिंजे अंदरि सदा इहा शुभ भावना इमर्ज रहे कि मूंखे बदिलो न वठिणो, मूंखे बदिली करे ॾेखारिणो। अॼु माण्हू बदिलो वठण में अॻियां थी वियो, मतलब असांखे बाबा चए थो ख़ुदि खे परिवर्तन करो।
जो खुद के परिवर्तन कंदो न उनजे अंदर सदा ये शुभ भावना रहंदी आहे, अंदर उनखे रहंदी आहे। उन सां गॾु कोई बुरो बि कंदो न त वो कॾहिं न सोचदो हिन मूंसां बुरो कयईं त मां बि हिन सां करां, हिन मूंखे उल्टो सुल्टो चयईं त मां बि अहिड़ो करां। न वो सोचदो भई हिन त मूंखे उल्टो सुल्टो चयईं, या मूंसां कुझु बुरो बि थियो त मूं में कुझु कमी आहे छा, त वो कमी खे जांचे करे स्व खे परिवर्तन कंदो, ॿियनि खां बदिलो न वठंदो। हुन त जो चयईं चयईं, हाणे हुन छो चयईं, छा वाकई में मां अहिड़ो आहियां, छा वाकई मां ईअं कयो आहे, अगरि न कयो आहे न आहियां अहिड़ो त ॻाल्हि छॾे छॾो, लेकिन अगरि तव्हां आहियो, अगरि तव्हां ईअं कयो आहे त असांखे परिवर्तन करणो खपे, खुद खे बदलाइणो खपे। भले हुन चई त चई, अगरि असांखे लॻे थो हा मां वाकई में आहियां, जीअं कोई तव्हांजे ॿार जे लाइ चए त मञदा आहियूं न, हा भई असांजो ॿार अहिड़ो आहे, न तव्हांजे ॿार जे लाइ उल्टो सुल्टो चई कई, लेकिन तव्हांखे पतो अथव असांजो ॿार आहे ई सही, त असां पंहिंजे ॿार खे सुधारो न, हुन सां लड़ाई झगड़ो करे छा फ़ाइदो, हुन सां असां बदिलो छो वठूं। ये बदले जी भावना अगरि असांजे मन में हिकु बार बि अची वेंदी आहे न त जीवन में कॾहिं बि सुख शांति सां न रही सघूं। अॼु माण्हुनि जो सालनि पुराणनि जो बदिलो आहे, हिन मुंहिंजी धीअ सां, मुंहिंजी नुंहं सां, मुंहिंजे फलाणे सां ईअं कई, जॾहिं हुनजी नुंहं अचे, जॾहिं हुनजी धीअ दुखी थिए, नुंहं दुखी थिए, हुनजा ॿार दुखी थियनि, तॾहिं वञी करे बदिले वारे शांति सां वेंदा आहिनि। हेॾो जीवन पंहिंजो वेस्ट, रोज रोज हुननि जे मन में इहो ई थींदो, छा जीवन जींदसि न। अगरि हुननि कयो त कयो, चलो असांजो हिसाब किताब हूंदो, हिसाब किताब सुठो थी वियो न, चलो ॿियो कुझु बि न, ठीकु आहे, जंहिं जे कई उन खे जो बि हूंदो, असां छो चऊं कि इहो बि भुगते, हिननि जा ॿार नुंहर धीअर बि भुगतनि, पोइ सभु कुझु तव्हां ई ठेको करे खणी छॾियो अथव, पोइ धर्मराज छा कंदो न भई, पोइ त असांखे भॻवान खे कुझु चवणो ई न खपे, जॾहिं तव्हां ख़ुदि ई भॻवान बि कंहिंखे सजा न ॾींदा, जॾहिं तव्हां ख़ुदि ई धर्मराज ठही वेठा आहियो, हिन जो बि समय अचे त हिन सां बि बुरो थिए मां ॾिसां, पोइ त इहे धर्मराज भॻवान जो त कोई कमी न हुजे। लेकिन भॻवान बि कॾहिं बि कंहिंखे, ॾिसो माण्हू भॻवान खे केॾी गारियूं था ॾियनि, तव्हां सोचो था, भॻवान चईंदो आहे असांखे, बाबा चईंदो आहे मूंखे ॿार रोज गारियूं ॾींदा आहिनि, मुंहिंजी रोज ग्लानी कंदा आहिनि, मूंखे रोज चईंदा आहिनि कि बंदर जहिड़ो भॻवान, हाथी जहिड़ो भॻवान, किस्मत अवतार जहिड़ो भॻवान, सांप जहिड़ो भॻवान, छिपकलियूं जहिड़ियूं, लक्ष्मी देवी खे छिपकली ठाहे छॾंदा आहिनि। रोज असां देवी देवताउनि खे गालियूं ॾियूं था न त असांजे मथां पाप न पए, लेकिन त बि उहो असांजे मथां कॾहिं असांखे उल्टो सुल्टो चईंदा आहिनि, कंदा आहिनि, तॾहिं बि उहो असांजे लाइ सुठो सोचदा आहिनि न। त अॼु अगरि तव्हां कंहिंखे चओ तूं त बंदर जहिड़ो आहे, तूं त हाथी जहिड़ो आहे, तूं त मगरमच्छ जहिड़ो आहे, तूं त छिपकली जहिड़ी आहे, तूं त सांप जहिड़ो आहे, त कोई तव्हां सां ॻाल्हाए, जेसिताईं उहो बदिलो न वठे त बदिले जी भावना कॾहिं बि मन में न हुजणी खपे। जेको जेको करे थो इहो बि न सोचणो खपे ठीकु आहे, जेको जेको करे थो उहो भुगतंदो, असांजो छा मतिलबु, हुननि कयो, असांखे वठणो न आहे, असांखे हुननि खे सुठो ई नहीं ॾियणो, तॾहिं असां स्व खे परिवर्तन करे सघंदासीं ऐं सुख शांति सां रही सघंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।